खुदा जो खौफ इनखे चइबो आहे। खुदा जो खौफ इनखे चइबो आहे। इंसान त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकर को जानवर जो बचड़ो भी इएं रस्ते में पियो हुजे त उनखे इएं बेदर्दी सां न छॾिजां। दिल में ख़्याल कजां त हिनखे बि त मुंहिंजे रब पैदा कयो आहे, हिनखे बि मुंहिंजे अल्लाह पैदा कयो आहे। जॾहिं न इएं कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ मुंहिंजो सुहिणो करीम रब राज़ी थींदो। जॾहिं न मुंहिंजो यार राज़ी थींदो त बेड़ो पार थी वेंदो। हाणे इबादत के बचाइण जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? विसरी मौलवी मथो हणी 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 बीहे जेॾीमहिल सुबुह थिए था ॾे ख़बर मौलवी हा यार चङो ॻाल्हाई छा चई हलाए छा ॻाल्हाई चङो। ऐं मुंहिंजा दोस्त ईअं न कर। इबादत बचाइण लाइ छा जी ज़रूरत आहे? चओ इश्क़ मुस्तफ़ा जी ज़रूरत आहे। ईअं लॻंदो आहे त ॼण तकरीर थिए ई बसि हिन चओ पासे वारनि वारा थी ॿिया वीचारा ईअं। ऐं अल्लाह जा माना लफ़्ज़ लफ़्ज़ ते गौर कयो। ज़िंदगी अलाए केतिरी आहे। हाणे मुस्तफ़ा जंहिंखां पुछंदे हेतिरा वेठा हो आहे को को चवे तो मुखे इश्क़ मुस्तफ़ा ना है। जंहिंखां पुछो चवंदो मां आशिक़ हां महबूब जो, मां आशिक़ अदा। इहा हक़ीक़त आहे न। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, यार सदाए सबको, यार सदाए सबको जानी जुबानी आहे आसानी पर कम पवे ता कल पवे। सबको चवंदई मां तुंहिंजो यार, पर कॾहिं अटो खुटी वञे चईसि अन्न जी बोरी ॾे त ख़बर पए त यार आहे या क्याड़ी थो खने। यार जी ख़बर ॾुखीअ महल में पवंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आशिक़ सदाइण सवलो आहे, मगर आशिक़ थियण ॾुखियो आहे। तव्हां आशिक़ आहियो, मञा थो मां गुनाहगार आहियां, लेकिन आशिक़ जी निशानी कहिड़ी हूंदी आहे? कसम अथव पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, ईमानदारीअ सां जवाब ॾियो। आशिक़ उनखे चइबो आहे जेको जीअं उन जो महबूब कंदो आहे, आशिक़ ईअं ई कंदो आहे। यो सच्चा इहा ॻाल्हि त तोखे सभु सुझंदी हूंदी न। छो त हो वण कहिड़ो आहे जंहिंखे वाव झूठो कोन ॾिनो आहे। सभु को मुंहिंजा दोस्त वण खे लोॾियो वेठो आहे, पोइ कंहिंखे थोरो सजीअ झूठो अचे वियो आहे, कंहिंखे घटि आयो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आशिक़ उनखे चइबो आहे जेको पंहिंजे महबूब जी हर अदा तां क़ुर्बान थींदो आहे, पंहिंजे महबूब जी हर अदा खे पंहिंजी अदा बनाईंदो आहे। पोइ जेकॾहिं तव्हां असां सभई आशिक़ मुस्तफ़ा आहियूं त पोइ ज़रा पंहिंजे अंदर में झाती पायूं त आशिक़ मदीने वारे मीर जा था सदायूं, ऐं असां वरी ताबेदारी कंहिंजी करे रहिया आहियूं। चुप थी वियासीं न। ॻाल्हि अचे वई सिधी। ॿियो त छॾे, ॾाढ़ीअ जो वज़न घणो आहे? मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं सॼी ॾाढ़ीअ जो वज़न तौर जे तरह में घणो थींदो, छटाक थींदो वध में वार जो, त ॿियो घणो थींदो? केॾी ॾुखी आहे, केॾी ॾुखी आहे। थोरो मां नथो चवां तव्हां रखो रखो न रखो तव्हांजो मसइलो आहे, मूंखे छा थींदो? अरे लोगो तुम्हारा क्या, अरे मैं जानू मेरा खुदा जाने। मां तव्हांखे छो चवां? चवण छॾे ॾिनो अथऊं। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि, छो था कंहिंखे चओ त तूं ॾाढ़ी छो नथो रखी? मुंहिंजा साईं छा कयो? पाण फरमाईंदा आहिनि, अहिड़ो किरदार अदा कयो जो अॻिलो तव्हांखे ॾिसी पाण ई ॾाढ़ी रखण ते मजबूर थी वञे। अज़ीज़ाने मन अध छटांग न रखण ऐं रखण जो दिल चवे थी। हिकिड़ो गुफ़्तो ॿुधाई। जॾहिं फिरौन हज़रत मूसा कलीमुल्लाह जे मुंहिंजा दोस्त पोयां लॻो हो, यादि अथव न? पूरो लश्कर वठी लॻो हो। हज़रत मूसा अल्लाह जो नबी जीअं दरिया में घिड़ंदो आहे, हो बि पोयां पहुचंदो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह पंहिंजे ग़ुलामनि सूदो विच में, हेॾा फिरौन बि अचे कपर ते पहुचंदो आहे। दरिया जो पाणी टुटो पियो हूंदो आहे। जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह हुन पार पहुचंदो आहे, फिरौन जो लश्कर विच में पहुचंदो आहे। अल्लाह जो हुक्म थींदो आहे, पाणीअ खे त पाण में मिली वञ। पाणी मिली वेंदो आहे, हड़ई फना थी वेंदा आहिनि, हिकिड़ो बची वेंदो आहे।
इने बची वेल जी गाल कान बुधी थई न अज बुध सबई गरक थी विंदा मगर हिकड़ो बची विंदो आ जेको बची विंदो आ ओहो केरा जे जिंदगी में हजरत मूसा के सभनी का वधीक ईज़ायो हुयो छा कयो हुयो सोच जवाब दे छा कयो हो हजरत मूसा कलीमुल्लाह के ईज़ायो हुयो अल्लाह जे दरबार में हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो ओ मुजीम रब सभिनी ज़ालिमन के गरक कई जेके जिंदा रखियो थई इन त सभिनी खां वधीक मूंखे ईज़ायो हुयो इन जे जिंदा रखण में मौला तुंहिंजी कहिड़ी हिकमत आ मुझे बेनियाज़ रब जवाब ॾिनो ऐ मुंहिंजा मूसा मां रब ॼाणा थो इहो तोखे ईज़ाईंदो हुयो पर मुंहिंजा मूसा मूंखे जवाब ॾे इहो ईज़ाइण वारो कीअं ईज़ाईंदो हुयो हज़रत मूसा जवाब ॾिनो मौला मूं जहिड़ी ॾाढ़ी रखी करे ठठो ठठोलू करे माण्हुनि खे ॿुधाईंदो हुयो मूं जहिड़ी असा खणी करे मुंहिंजो नकल करे माण्हुनि खे ॿुधाईंदो हुयो मूं जहिड़ो अंदाज़ अपनाए करे माण्हुनि खां खिलाए दाद वठंदो हुयो मुंहिंजे रब जे ज़ात फरमायो ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा तोखे ईज़ाईंदो त हुयो पर निस्बत तुंहिंजे जिस्म वारीअ सां पंहिंजे जिस्म जी कंदो हुयो मां अल्लाह के जेको नबीअ जे निस्बत सां निस्बत कंदो आ मां रब उनखे भी मुआफ़ करे छॾींदो हां जवाब दे मुसलमान हाणे खुद जवाब दे हजरत मूसा कलीमुल्लाह जे निस्बत वारो अल्लाह मुआफ़ करे छदे जेकॾहिं तू न इन नियत सां मुझे हुजूर जी सुहारी रखी त यार मरण महल कपड़ा बिलाहे वींदा ई कोट बिलाहे वींदा त्रिजोड़ीअ वारी चाबी त पहिरीं खणदा त को ॿियो न चेव थी बीहे कपड़ा बिलाहींदा के मौलवी खणी वींदा के वग़ैरह वग़ैरह खणी वींदा अगर गॾु हलंदी कब्र में ये मुझे मुस्तफा जी सुन्नत इनके केर कुछ न चई सघंदो हिकड़ो दिल में ख्याल रुगी तू तसव्वुर कर त यार मूसा कलीमुल्लाह जे निस्बत जे करे अल्लाह उन जे मशकिरे जे वक्त जे मशकिरे के भी मुआफ़ कयो मां त भला गुनाहगार ताहां पर हुजूर जी सुन्नत खणी वञा मन में मुंहिंजो रब ॿिया मुंहिंजा नेकियूं न हुजन मन इन हिकड़ी नेकीअ जे करे रब मूंखे मुआफ़ करे आहीं त ॾाढो गुनाहगार पर मुंहिंजे यार जे सुन्नत सां आयो हई मन सुन्नत जे करे रब मुआफ़ ऐ मुझा दोस्त रुगी इहा नियत करे रख मन मुझो रब राजी थी पवे याद रखी छद ए सुन्नत मुलन जी कोने को दाढ़ी वारो मुल्लो छो दा दाढ़ी वारो मुल्लो दाढ़ी वारो भी हुजूर जो उम्मती तू भी हुजूर जो उम्मती उनखे भी हुजूर तौफीक दी तोखे भी खुदा तौफीक जेके दिल चवे को रखे बाकी दाढ़ी को मुलन जो ठीको कोने को मुझा दोस्त अजीज हे मुझे हुजूर जी सुन्नता हा मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो जुमलो मोटी जा अठन में बाकी 2 मिनट आहिन मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त आशिक उनखे चइबो आ जेको पंहिंजे महबूब जी पर ते हलंदो आ जेकर तू असां आशिक आहियूं उम्मीद अब आहे त इंशाअल्लाह ताला भला आहियूं न मन थी पऊं त पो अच त अॼु खां वठी पंहिंजे दिल सां हिकिड़ो फ़ैसिलो कयूं त पंहिंजे महबूब मदीने जे मीर जे शरीयत ऐं सुन्नत खे ज़िंदा कयूं हुजूर जे सुन्नत सां प्यार कयो हुजूर जे शरीयत सां प्यार कयो मता का तो पुछा भला हे जेके कांडेरे कीरे जे गोठ वारा नौजवान हन नंढड़न के तोहराइन तदह बि ज़िक्र ऐं दुरूद जी महफिल नंढड़न के परणाइन तदह बि ज़िक्र ऐं दुरूद जी महफिल अकीको कन तदह बि ज़िक्र ऐं दुरूद जी महफिल चाहे हिनन के मायूं रत को न कंदी हुंदी जवाब ॾियो सच त चओ न अजकल बादशाही जिथे किथे औरतुन के अल्लाह ॾेई छॾी आहे जिथे किथे माशाअल्लाह ॾाढियूं लॻी पयूं हन जॾहिं तो साम्हूं सां मसलो आहे न न न असांखे मंगण हार खपे न न न असांखे मूवीअ वारो खपे असां घड़ी खत को सटको कुटको ॾियूं ओड़े पाड़े के खपे औरत जी फितरत आहे चुप करे पई विंदी गाड़ीअ में वेठी हुंदी न शादीअ ते विंदियूं चुप हुंदियूं थकिजी पियल हुंदियूं पर जीअं कहे शहर मां लंघंदियूं माण्हू ॾिसंदियूं ऐं गीत ॻाइण शुरू का वॼाइण शुरू कंदियूं यानी उनजी फितरत आहे उनखे शोर खुल में मज़ो ईंदो आहे उनखे माण्हुनि में पंहिंजे नाटक ज़ाहिर करण में मज़ो ईंदो आहे जीअं मश्किरे खे मज़ो ईंदो आहे न ऐं मुंहिंजा दोस्त सवाइ उन्हनि औरतुनि जे जस हिन ॻोठ जूं औरतूं जेके पंहिंजे मर्दनि खे मजबूर नथियूं कनि त को तव्हां राग जी महफ़िल करायो असांजो सिकी लधो
पुटड़ो आ असा के फलाना गायना घुरा दियो असा के मंगण हार घुरा दियो पर अल्लाह जी ज़ात इन औरतुन के सलामत रखे जेके पंहिंजे मर्दन के चवन थियूं त असांजे बचड़न जे अकीके ते बचड़न जे तोहर ते मुझे मुस्तफा जे मीलाद जी महफिल सजायो हुजूर जे दुरूद जी महफिल सजायो अल्लाह जे जिक्र जी महफिल सजायो उहे इन महफिल में अचन जेके अल्लाह जे रसूल जो कलाम बुधी दिल खुश करे वजन यकीनन अल्लाह जो रहमतन जो नुज़ूल थींदो या कोन थींदो। ऐ मोजा दोस्त अजीज अचो तो तमा सा भी इए सच्चा दीवाना मतावरी सोचो तो मौलवी आशिक बने पंहिंजा जलसा तो वधाए न न मुखे उही मालिक जो कुर्ब घणो थियला मां तमा जी भलाई जी गाल तो कया जरूरी कोने त मौलवी घुरायो जरूरी कोने त वडा जलसा कयो पर मोजा दोस्त पंहिंजू शादियूं पंहिंजू खुशियूं नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जे शरीयत जे मुताबिक कंदासी त रब भी राजी थींदो मदीने जो घोट भी राजी थी पवंदो। कुरान जी आयत पढ़ा 8 त थी विया मुखे त सीउ कोन थो थिए गरम थी वियो बाडी तव्हांजो छा हाल आहे अदा पोयां तव्हां ॿुधायो सीउ कोने अल्लाह जी ज़ात तव्हांखे जहन्नम वारी गर्मी खां पंहिंजी पनाह में रखे ए कुरान जी आयत बुधो जेके न शादिन में गैर जरूरी ठठ ठांगर कंदा हो इकड़ो रब दिनो आ सिक्की पिनी दिनो आ कुछ त ठठड़ो कया मता मानू चवन त एडो सेठ लगो पयो आ आई वरी कुछ कोन कई बुधो कुरान अल्लाह फरमायो ज़ालिकुम बिमा कुंतुम तफरहून फिल अर्द बिगैर हक व बिमा कुंतुम तमरहून उदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा मुझे बेनियाज रब पंहिंजे कुरान करीम में फरमायो ज़ालिकुम बिमा कुंतुम तफरहून फिल अर्द बिगैरिल हक ओहे मानू जेके मां रब जे ज़मीन ते खुशू कन था ज़ालिकुम बिमा कुंतुम तफरहून नचन कुडन भी था खुशू भी कन था शादमाना भी कन था मां अल्लाह जे ज़मीन ते मगर बिगैरिल हक उन खुशी में मां अल्लाह जे ज़ात जो जिक्र भी न था कन हक जो जिक्र न था कन हक केरा रब जो कुरान बुध ज़ालिक बिअन्न अल्लाह हुवल हक अल्लाह जी ज़ात हक इन्न हाज़ा लहुवल क़ससुल हक इन कुरान में जेकी कुछ मौजूद आ रब तो चवे ओहो हक या अय्युहन नास क़द जाअकुमुल हक मिर रब्बिकुम ऐ इंसानो मुझो मां रब जे तरफ का मुझो महबूब तवा दे हक बनजी आयो आ मुझे बेनियाज रब फरमायो जेके पंहिंजे खुशन में न मां अल्लाह जो जिक्र था कन न मुझे कुरान जी तिलावत था कन न मुझे महबूब जी तारीफ था कन मुझे रब फरमायो व बिमा कुंतुम तफरहून फिल अर्द बिगैरिल हक व बिमा कुंतुम तमरहून ओहे भले नची वठन ओहे भले खुशू करे वठन मां न तो चवा रब जो कुरान वनी खोल उदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो उनन जे ला जहन्नम जो दरो मां खोले तो छड्या ऐं उहे जहन्नम में हमेशा जे लाए रहंदा हाणे देख एस तो त तू बेमयार होए खबर कान है यकीन न चई त तुझे गोठ में कोन को कुरान जो हाफिज हुंदो उने का पुछ जाते कुरान जी आयत आहे किथे इन सजण साईं जे चरे फकीर जो सामे ट्रकोड़ो विझी छडियो एडी वडी आयत कुरान जी पढ़ी ऐं सिधो सो तर्जुमो करे दसी हा मुजा दोस्त
खुशू कर पर अड़ी खुशू कर जेको खुशी जे एवज तोखे खुशी मिले यानी तू फर्श ते खुशू कर त अल्लाह तुझे ला अर्शन ते खुशू कराए तू जमीन जे मथो खुशू कर त मुजो रब जमीन जे अंदर कब्र के तुझे खुशी ला बनाए की खुशी थींदी उहा जे हिनन कीरन दोस्तन कया बचड़न जो तोहरा अल्लाह जे कुरान जी महफिल सजाइया बचड़न जो तोहरा रसूलुल्लाह जो शान बयान करण जे ला महफिल सजाइया हुजूर जे सहाबा जो शान बुधे औलिया अल्लाह जे निस्बत जो शान बुधे बुधाए त हिते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो या न थींदो इंशाअल्लाह ताला हाने सोच में चे व्यासी यार मुझे ला ही रुकावट कीअं कयां छा कयां ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा भा जॾहिं न बिल्डिंग ठहंदी आ भले 15 माड़ बिल्डिंग ठहे पर उन जी इब्तिदा पहिरीं सिर सां थींदी आ उन जी शुरुआत छा सां थींदी आ हिकड़ी सिर सां थींदी आ भले 10 माड़ ठहे या 20 माड़ ठहे तू फिक्र न कर तू दिल में इरादो कर त इंशाअल्लाह ताला मुजा मौला ने जॾहिं बचड़न जी खुशी कंदुस तुझे रब जे कुरान जूं लोलियूं कराईंदुस तुझे महबूब जे इश्क जूं बोलियूं कराईंदुस तू इरादो कर पो जेकर मौत बि मथे ते अची वी तू त जान छॾाए पोयां ॼाणन उन्हनि जो कम ॼाणे अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बानो अल्लाह जी ज़ात मुझो चवण तवा जो तण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए कराची में आयो आ केड़ी मुखे बुधाइंदो त मां चौं मुखे मां त लाए केतिरो दफ़ो रोज़ चौं मुखे केड़ी खबर केड़ी याद किथे हुंदी आ अदा तो कराची में बंद क्या हुक्म कर यार अल्लाह केड़ी मुझो मुर्शिद साईं सजणवा है मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ मुझो मुर्शिद साईं सजणो आ है मुझो मुर्शिद साईं सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ शैतान छड्या जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए शैतान छड्या जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए ओ वेठो रब सां तन खे मिलाए खोलियो जो सुणे पतणो आ है खोलियो इश्क जो सुणे पतणो आ ओहो सजणन जो भी सजणो आ मुझो मुर्शिद घोट सजणो आ मुझो मुर्शिद सुनो सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ हाणे वरी ओए ये मुझो यार अची विया छा नज़ी हींअर मुझे हिन यार जी फरमाइश हाँ बिल्कुल सल्लल्लाहु ख्वाब में मदीने थो वञा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अजरात ख्वाब में अजरात ख्वाब में आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो
विसरे न तो सुमुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे न तो सुमुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में महबूब दे वयो निंद्र में पियो दिसा थो महबूब दे वयो निंद्र में पियो दिसा थो बचड़ा बिसाणो आहिल चाउठ पियो चुमा थो महबूब दे वयो निंद्र में पयो दिसा थो बचड़ा बिसाणो आहिल चाउठ पयो चुमा थो रोई घुरऊं प्या माफी रोई घुरऊं प्या माफी करे हाल पंहिंजो हीरो अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे न तो सुमुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह लगा पया महबूब दर ही मेला कुर्बान मितला दे खबर जेको घुमी आयो ने का पुछन जणु त लगा पया महबूब दर ही मेला के रात जो अचन प्या के साझुर सवेला गोड़ा गड़िया अखिन मां गोड़ा गड़िया अखिन मां बहदो रहो पसीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो बिसरे न तो सुमुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह ही ख्वाब आहने अधूरा मौला कंदो ने ठिठूरा ई ख्वाब अधूरा मालिक कंदोगी पूरा दुख दर्द दूर थींदा मुझा सभई समूरा दुख दर्द दूर थींदा मुझा सभई समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो सजण लाइ सफ़ीनो अज रात ख्वाब में मुँह आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे न तो सुमुखा महबूब जो मदीनो अज रात
ख्वाब में मूं आवाज पियो बच्चे जो भरे छिरकुमा उथियो हाँ नंढड़े नंढो ख्वाब टुटियो आवाज पियो बच्चे जो भरे छिरकुमा उथियो हाँ खोल में अखियूं जॾहिं त घर में सुतो पयो हाँ खोल में अखियूं जॾहिं मूं घर में सुतो पयो हाँ रोई चयुम ईंदो शल रोई चयुम ईंदो शल अहिड़ो साल को महीनो अज रात ख्वाब में मूं थी पखी वञा उॾामी थी पखी वञा उॾामी मुंहिंजो पुनलो थे मुंहिंजो सजणो जाते ओहो मुल्क आ मदीनो सुहिणो अरबिया जाते थी पखी वञा उॾामी थी पखाली पाक दरजूं मटियूं भरिया मदीने अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात थकजी तो पवा सुबह 1 बजे प्रोग्राम हुयो खबर तो काथे सकरन खो बाहर गोठ राहिब शाहल उते प्रोग्राम करे वरी उतो 3:30 4 बजे निकतो हां वरी हिते पहुतो हां इंसान थकजी तो पवा रोज हिक ब प्रोग्राम अल्लाह जी ज़ात बाबरकात जे दरबार में दुआ है खुदा तवा जो हिन सियारे में अचण कबूल फरमाए तवा सा सभिनी के बचड़न सूदो अल्लाह सुने काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमाए दरे मुस्तफा जी हाजरी मुझो रब नसीब फरमाए तवा सा सभिनी के बचड़न सूदो मुझो करीम रब सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत जो इत्तिबा करण जी तौफीक अता फरमाए अल्लाह जी ज़ात इन सुने रस्ते ते हलण जे ला शल कामिल मुर्शिद जी निस्बत मुझो करीम रब नसीब फरमाए दुनिया भरी पईया पर दस दींदो सही एकड़ो दफो मुझे सजण साईं दे हली दस ॾियण मुझो कमा मर्जी तुंहिंजी आहे इंशाअल्लाह ताला जे कल्ब वियो थई कटजी अच मुझे सजण साईं वटे साबुण हणंदई सुर हो लटन वारो न साबुण हणंदई सुर हो की न घुरंदई घट अहिड़ो ॾींदई दस जो मिलाईंदई मदीने जे मीर सां अल्लाह जी ज़ात मुझो चवण तांजो ॿुधण कबूल फरमाए भतड़ो मज़े सां थधो थी वियो हूंदो कहिड़ो मज़ो हूंदो हींअर भत में जेको थधो थी वियो हूंदो पर अल्लाह कंदो उन में भी मज़ो ईंदो दुआ है रब्बे जुल जलाल जे दरबार में अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व किना अज़ाबन नार दिलन जा हाल जाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब असा किनन कोझड़न जी हाज़िरी पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जा असा सभिनी के हींअर जलसे का बाद बा जमायत इशा जी नमाज पढ़ण मुझा करीम रब नसीब फरमाए जा हमेशा जेला जेस ताईं दुनिया में जियारी मुझा करीम रब 5 वक्त बा जमायत नमाज असा के नसीब फरमाए जा असा जे बचड़न के घरन में 5 वक्त नमाज नसीब कजा मुझा करीम रब असा के असा जे बचड़न के दीन जी समझ अता फरमाए या अल्लाह जेकी कुछ बुधो थो उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए जेके बीमार आहिन घरन में या अस्पतालन में मुझा सुहना रब करीम उनन के सेहत और आफियत अता फरमाए
फरमा। मुझा मालिक मिठड़ा जेके बे औलादी आहिन उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। या अल्लाह इन फ़कीर इमदाद अली कीरे जे पुत्र अब्बास अली ऐं पिंजल फ़कीर के मुझा पिंजल फ़कीर न पिंजल फ़कीर के मुझा अल्लाह से नेक ऐं सालिह बनाए जा। अबे अम्मा हुननि जे सुन्नत जे मौके ते तुझे ज़िक्र जी तुझे महबूब जे दुरूद जी महफ़िल सजाई आ। या अल्लाह इन बचड़नि के अबे अम्मा जे ला खुशी जो बाइस बनाए जा। अबे अम्मा जो फरमान बरदार बनाए जा। या अल्लाह सा सभिनी जे बचड़नि के नेक सालिह बनाए जा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। अज खुसूसी दुआ मुझे दोस्त जो नालो नथो वठा, नालो बस मां दिल में ही वठा तो तवा आमीन चो। मुझा सोना करीम रब मुझे उन प्यारे दोस्त के जेको तुझे इमाम हसन ऐं हुसैन जे मुझा करीम रब उन पाक दरड़न के दिसी मोटियो आ। सुने नजफ वारे यार मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जे दरड़े ता थी मोटियो आ। सुने इमाम अली रजा जी चाउठ चुमी मोटियो आ। ऐं मुझा करीम रब उन मुझे दोस्त के पांजे महबूब जे सदके इन हुजूर जे आशिकन जे सदके मुझा मौला तू मुझे दिल में जो नालो अजानी तो सबनी के अता फरमा जा। खुसूसन उन मुझे दोस्त के हिकड़ो न पर जोड़ी नेक सालिह पुटड़न जी अता फरमा। मुझा करीम रब उन जे झोली के साओ फरमा, उन के वारिस अता फरमा पांजे महबूब जे सदके। जेके बे औलादियन सबनी के मुझा करीम रब नेक सालिह बचड़ा दे। मुझे उन दोस्त के भी करीम रब नेक सालिह बचड़न जे औलाद सा नवाज। एड़ा बचड़ा दीस मुझा करीम रब जो जमण सा तुझे रब पाक तुझे जिक्र जा दीवाना होजन। मुझे मदीने वारे मीर जा परवाना होजन। सुने अबू बकर सिद्दीक जा आशिक होजन। सुने उमर फारूक सा प्यार करण वारा होजन। सुने उस्मान जिन्नूरैन जा मस्ताना होजन। मुझे मौला अली मुश्किल कुशा जा परवाना होजन। हसन ऐं हुसैन जा पंधीड़ा होजन। ऐं सुने दिलबर दस्तगीर जे यारी करण वारा होजन। ऐं मुझे सजन साईं जा पक्का फकीर होजन। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।